सिंध स्पोर्ट्स बोर्ड सिंध पारां ॿिनि ॾींहनि वारो ऑल सिंध कोडी कोडी टूर्नामेंट सखर जे बचल शाह मियाणी पार्क में सिंध कोडी कोडी एसोसिएशन सिंध जे सदर हाजी अली हसन शेख ऐं जनरल सेक्रेटरी मोहम्मद पनाह महर जी निगरानी हेठि मुनक़िद करायो। टूर्नामेंट में सखर डिवीज़न ऐं लाड़कानो डिवीज़न जूं टीमूं हिसो वठंदियूं। पहिरें ॾींहुं 20 जून ते सखर ऐं शिकारपुर जी टीमुनि में कोडी कोडी रांदि खेॾी वई। सखर जी टीम शिकारपुर जी टीम खे हाराए फाइनल मुक़ाबले में पहुची वई। कोडी कोडी टूर्नामेंट जो महिमान ख़ासि सिंध स्पोर्ट्स ऐं यूथ अफेयर खाते सिंध जो सेक्रेटरी जलालुद्दीन महर हो, जॾहिं त डिप्टी डायरेक्टर स्पोर्ट्स सखर डिवीज़न मीर मोहम्मद कलोड़ो ऐं ॿिया अमलदार पिणु मौजूदु हुआ। जॾहिं त कोडी कोडी रांदि जा शौक़ीन जो वॾो अंग पिणु ग्राउंड में मौजूदु हो। खटे ईंदड़ रांदीगरनि खे इनाम ॾेई कोडी कोडी रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई कई। जॾहिं त फाइनल मुक़ाबिलो 21 जून ते थींदो। फाइनल मुक़ाबले में विनर टीम खे ट्रॉफी ऐं कैश इनाम ॾिना वेंदा ऐं रनर टीम समेत ॿियनि खे बि कैश प्राइज़ ॾिना वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।